लाइ पहिरीं उॾाम। तक़रीबन सभई सीटूं बुक थी वयूं। केतिरो रेवेन्यू हासिलु थींदो? क़ौमी एयरलाइन PIA जी पेरिस जे लाइ फ्लाइट ऑपरेशन जूं तयारियूं मुकमल थी वयूं। PIA जी पहिरीं उॾाम इस्लामाबाद खां 10 जनवरी ते मंझंदि जो 12 वॻे पेरिस जे लाइ रवानी थींदी, जंहिं जूं सभई सीटूं बुक थी वयूं आहिनि। मीडिया रिपोर्ट्स जे मुताबिक़ PIA जे तर्जुमान जो चवणो आहे त पाकिस्तान खां पेरिस जी ॿितरफ़ी उॾाम जी इकानमी क्लास जूं तक़रीबन सभई सीटूं विकामजी वयूं आहिनि। पहिरीं उॾाम मां PIA खे 11 करोड़ रुपयनि खां वधीक रेवेन्यू हासिलु थींदो। तर्जुमान मुताबिक़ जहाज़ में मजमूई तौरु 323 मुसाफ़िरनि जी गुंजाइश आहे ऐं पहिरीं उॾाम में एग्ज़ेक्टिव इकोनॉमी जूं सिर्फ़ 11 सीटूं बाक़ी बचियूं आहिनि। ईंदड़ हफ़्ते जी उॾामनि जूं पिणु तक़रीबन 85% सीटूं विकिरो थी चुकियूं आहिनि। सिर्फ़ एग्ज़ेक्टिव इकानमी जूं कुझु सीटूं बाक़ी बचियल आहिनि। तर्जुमान PIA जो चवणो आहे त यूरोप खां पाकिस्तान सिधे रीति उॾामनि जी ॾाढी डिमांड हुई। PIA तर्जुमान जे मुताबिक़ उॾाम PK 749 जुमे ते मंझंदि जो 12 वॻे 300 खां वधीक मुसाफ़िरनि खे खणी रवानी थींदी। वज़ीर दिफ़ा ऐं हवाबाज़ी ख़्वाजा आसिफ़ CEO समेत ॿियनि बाला आफ़ीसरनि PIA जी उॾाम ज़रिए वञण वारनि मुसाफ़िरनि खे अलविदा कयो वेंदो ऐं पहिरीं उॾाम जे पेरिस पहुचण ते संदनि भलीकार कई वेंदी।